अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर असद मीर अॼु हिन वीडियो में असां इहो ॻाल्हाईंदासीं जेकॾहिं असां सिम में सोशल एमबीज़ मौजूदु हुजनि प्लस में बैलेंस बि मौजूदु हुजे त असां उनखे इस्तेमालु कीअं कयूं। जेकॾहिं असां डेटा खे ऑन कंदासीं त असां जेके यूट्यूब एमबीज़ आहिनि उहे मतिलबु खसे वेंदा। कीअं त जेकॾहिं असां यूट्यूब खे ऑन कंदासीं त जेके एमबीज़ आहिनि असां सोशल एमबीज़ मौजूदु आहिनि ऐं उहे जेके बैलेंस आहे उहो बि असांजो ख़तमु थी वेंदो। अॼु हिन वीडियो में असां इहो सिखंदासीं जेकॾहिं तव्हां वटि सोशल पैकेजिस खां अलावा पैकेज न आहे त यूट्यूब तव्हांजा एमबीज़ न खसे ऐं जेको बैलेंस आहे तव्हांजो पहल हूंदो। दोस्तों तव्हां हितां ॾिसी सघो था त मूं वटि कुझु सोशल एमबीज़ मौजूदु आहिनि, कुझु यूट्यूब वारा एमबी मौजूदु आहिनि जिन में असां यूट्यूब खे इस्तेमालु करे सघूं था। हिते तव्हां ॾिसी सघो था त मूं वटि यूट्यूब बाक़ाइदगी सां हली रहियो आहे। जेकॾहिं आउं वीडियो प्ले करणु चाहियां त वीडियो बि प्ले करे सघां थो। हिते यूट्यूब जी वीडियो हली रही आहे, मतिलबु त मूं वटि यूट्यूब जा एमबीज़ मौजूदु आहिनि। दोस्तों हाणे हलो त यूट्यूब खे बंदि कयूं, मतिलबु यूट्यूब असांजो ओपन न थिए। यूट्यूब जी इन्फो वञी करे हाणे हिते तव्हांखे डेटा यूज़ेज डिटेल्स जेको आहे उन ते क्लिक करिणो आहे। उन खां पोइ हिते दोस्तों ऑप्शन जेको लिखियो पियो आहे डेटा मोबाइल, माना मोबाइल डेटा, इनखे असांखे बंदि करिणो आहे, मतिलबु खोले छॾिणो आहे हिते असांखे। हाणे हितां जेकॾहिं असां यूट्यूब खे ओपन कयूं त असांजो ओपन थी वेंदो। पहिरियों असांजो उहो जेको वीडियो वग़ैरह आहे उहो न हली सघंदो यूट्यूब जो। तव्हां हितां क्लियरली उहो ॾिसी सघो था यूट्यूब जो को बि वीडियो न आहे, वरी यूट्यूब स्टार्ट थी रहियो आहे। जेकॾहिं मां वटि इन हिसाब सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सोशल एमबीज़ मौजूदु हुजनि ऐं बैलेंस प्लस में पयल हुजे त उहो तव्हांजो यूट्यूब न खसे सघंदो ऐं यूट्यूब बंदि थी वेंदो। ऐं तव्हां हितां ॾिसी सघो था वरी हिनखे ऑफ करण जो तरीक़ो हिते मौजूदु आहे। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था यूट्यूब ॿीहर बहाल थी करे हलणु शुरू कयो आहे। हाणे हिते वरी तव्हांजो हिकिड़ो सुवालु हूंदो त उहे कहिड़ा एप्स आहिनि जेके असांजा डेटा मतिलबु पैसा जेके आहिनि मतिलबु खाई वेंदा पैसा, उहे कहिड़ा ऐप आहिनि। तव्हां हितां मालूम करे सघो था, सर्च करे सघो था सोशल एप्स, त तव्हां वटि सभिनी एपनि जी लिस्ट अची वेंदी जेके फेसबुक व्हाट्सअप वग़ैरह में शुमारु कया विया आहिनि ऐं ॿिया जेके उहे जेके यूट्यूब में शुमारु कया विया आहिनि। दोस्तों उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई। जेकॾहिं पसंदि आई त पंहिंजे तमामु दोस्तनि हिन वीडियो खे शेयर कयो, पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾींदो। जेकॾहिं सुवालु हुजे त उहो बि तव्हां कमेंट में पुछी सघो था। पंहिंजे होस्ट मीर असद मीर खे इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़।